अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु पाण शाह लतीफ़ जे सुर यमन कल्याण जे बारे में ॻाल्हाईंदासीं। शाह लतीफ़ जा जेके बि सुर आहिनि उन्हनि में पंहिंजी पंहिंजी हिकु माना ऐं पंहिंजी पंहिंजी हिकु कैफ़ियत रखियलु आहे ऐं उहे शाह जा रागी पंहिंजे हिकु ख़ासि टाइम ते ॻाईंदा आहिनि जो उन टाइम ते उहे कैफ़ियतूं उन्हनि ते नाज़िल थींदियूं आहिनि ऐं इंसान खे उहे कैफ़ियतूं उन टाइम ते उन जे जिस्म में ऐं उन जे रूह में ईंदियूं आहिनि। तंहिंजे करे उहे सुर हू उन टाइम ते शाह जा रागी ॻाईंदा आहिनि। सुर यमन कल्याण हिकु अहिड़ो सुर आहे जेको इहा माना ॿुधाए थो त इंसान पंहिंजे नफ़्स खे कीअं रोके। यमन लफ़्ज़ जी माना आहे रोकणु, नफ़्स खे रोकणु, ऐं कल्याण लफ़्ज़ जी माना आहे अमुन, शांती, सुख, अंदर जो सुख, अंदर जी रोशनी। सो सुर यमन कल्याण हिकु अहिड़े सुर जो नालो आहे ऐं हुन में अहिड़ा बैत आहिनि ऐं अहिड़ियूं उन्हनि जूं मानाऊं आहिनि जो इंसान खे हू इहा शांती ॾिए थो ऐं इहो सुख ॾिए थो ऐं इहो रस्तो ॾेखारे थो त हू पंहिंजे नफ़्स खे कीअं रोके। ऐं इन जे करे ई इहो सुर शाह जा रागी सुबुह जो सवेर ॻाईंदा आहिनि, यानी सिज उभरण खां अॻु में, असुर खां वठी सिज उभरण खां अॻु में ॻाईंदा आहिनि या सांझीअ जे वक़्तु ॻाईंदा आहिनि जंहिं वक़्तु सिज लहंदो आहे। इहे उहे पहर आहिनि जिन पहरनि में अलाह जी तारीफ़ कबी आहे ऐं इन्हनि पहरनि में इंसान जेको आहे सो फ्रेश हूंदो आहे ऐं इंसान अलाह सां मुखातिब थींदो आहे। ऐं किन जॻहियुनि ते इहो बि चयलु आहे त सुबुह जो सवेर हर घर में फ़रिश्ता नाज़िल थींदा आहिनि जेके उन्हनि जी बरकतुनि खे उते पहुचाईंदा आहिनि। बहरहाल इन ॻाल्हि जो तालुक़ क़ुर शरीफ़ जे आयतुनि सां बि आहे ऐं क़ुर शरीफ़ जी जेका मंज़िल आहे, क़ुर शरीफ़ जी जेका जेको असुल सबक़ु आहे, जेको क़ुर शरीफ़ जी पहिरीं आयत में ॾिनल आहे, उहो हिन सुर सां तमामु घणी मुताबिक़त रखे थो कि जंहिं क़ुर शरीफ़ जो जेको पहिरियों सीपारो आहे उहो सूर बकरा ऐं उन जी जेका पहिरीं आयत आहे उहा बि हिन सां मुताबिक़त रखे थी जो उन में अलाह ताला फरमायो त अल्फ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फी हुदल लिल मुत्तकीन, यानी ही उहो किताब आहे ला रैब फी अल्फ लाम मीम ज़ालिकल किताब, ही उहो किताब आहे ला रैब फी हुदल लिल मुत्तकीन, जंहिंमें को शक न आहे ऐं ही उन्हनि जे लाइ नाज़िल कयो वियो आहे जेके परहेज़गार आहिनि या जेके परहेज़गार थियणु चाहिनि था। मुत्तकी लफ़्ज़ जो मक़सदु आहे परहेज़गार। परहेज़गारी जो मक़सदु आहे रोकणु, नफ़्स खे रोकणु छा खे रोकणु? इंसान जे अंदर में वहशी ख़्वाहिशूं आहिनि, जंगी ख़्वाहिशूं आहिनि, हसद, साड़, नफ़रत जूं ख़्वाहिशूं आहिनि, उन्हनि खे रोकणु। इंसान जे जिस्म में, इंसान जे ज़हन में ग़लति रस्ते सां दौलत हासिल करण जूं ख़्वाहिशूं आहिनि, उन्हनि खे रोकणु। इंसान जे ज़हन में ग़लति रस्ते सां इक़्तिदार हासिल करण जूं ख़्वाहिशूं आहिनि, पंहिंजो पाण खे डिक्टेटर साबित करण जूं ख़्वाहिशूं आहिनि। इंसान जे ज़हन में इहे ख़्वाहिशूं आहिनि त हर को मुंहिंजे पेरनि ते अची किरे ऐं हू मुंहिंजी वॾाई बयानु करे। इहे अलाह जूं सिफ़तूं आहिनि, पंहिंजी वॾाई बयानु करणु इहे अलाह जूं सिफ़तूं आहिनि जेके इंसान में मुंतक़िल थियल आहिनि। मगर इंसान खे अलाह ताला चए थो त इहे जेका वॾाई जेका आहे या तकबुर जेको आहे उहो सिर्फ़ु अलाह खे जुगाए थो, उहो इंसान खे नथो जुगाए। तंहिंजे करे इंसान उन्हनि जज़्बनि खे उन्हनि खे रोके ऐं उन्हनि खे रोकण जे लाइ ही सुर लतीफ़ साईं ॻायो आहे ऐं ही सुर अहिड़े नमूने सां हुन ॻायो आहे ऐं हुन में अहिड़ा अहिड़ा बैत आहिनि जिन सां इंसान खे हिकिड़ो किथारसिस मिले थो। जॾहिं लतीफ़ साईं जे हिन सुर खे पढ़िजे थो त इंसान खे ज़हनी किथारसिस मिले थो। ऐं ईअं ई लतीफ़ साईं जा कई शेर आहिनि, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते बि चयल आहिनि, जीअं मक़सदु
जीअं इहो शेर आहे त हू चवनि ई तूं मचो वतऊं वराए खतासो खाए अॻु अॻड़ाई जो करे। या लती साईं जो शेर आहे त तलब जी तवार मतां करी मंगणा धिके कंदे ई धार माणक ॾेई मुठ में। यानी जेको तैलक, या क़ुर शरीफ़ जी आयत बि आहे, लतीफ़ साईं जो सॼो रिसालो क़ुर शरीफ़ खां मुतासिर थियल आहे। क़ुर शरीफ़ जी आयत बि आहे त जंहिं माण्हूअ सां तव्हां जेको तैलक रखो था, जेकॾहिं उहो तैलक कंहिं ख़ासि मक़सदु हासिल करण लाइ, यानी दुनियावी मक़सदु हासिल करण लाइ, त उहो तैलक का माना कोन थो रखे, ऐं न ई तव्हांखे उहा दुनियावी जेका माना आहे या दुनियावी जेको मक़सदु आहे उहो उन मां हासिल थींदो। यानी तव्हां जेकॾहिं कंहिं माण्हू जी दावत करियो था ऐं उहो मक़सदु हासिल करण लाइ, या कंहिं माण्हू खे तव्हां चंद ॾोकड़ ॾियो था पंहिंजो मक़सदु हासिल करण लाइ, त उहो ज़ाहिरी तौर ते त तव्हां उहो मक़सदु हासिल करे वठो था। यानी ज़ाहिरी तौर ते तव्हांखे उन जे बदिले में कोई महल मिलणो आहे, कोई इक़्तिदार मिलणो आहे, कोई प्रमोशन मिलणो आहे, कोई ट्रांसफर थियणी आहे, कोई पोस्टिंग थियणी आहे, या अहिड़ो को सुख मिलणो आहे जेको तव्हां सम्झो था त इन ॾोकड़ ॾियण सां मिलंदो, त उहो तव्हांखे ज़ाहिरी तौर ते मिलंदो ज़रूरु, मगर उन जो तव्हांखे सुख हासिल कोन थींदो। यानी जेको अंदर जो सुख आहे, जेको रूहानी सुख आहे, उहो तव्हांखे हासिल कोन थींदो। त इहा जेका आहे सा लतीफ़ साईं हिन में कुझु बैतनि में इहा ॻाल्हि बयानु कई आहे। मां हिकु ॿ बैत पढ़ां थो। जीअं मसलन ही बैत जेको आहे सो तमामु ई माना जेको आहे सो ॾाढो बहितरीनु बैत आहे। लतीफ़ साईं चए थो त पतंग चाहीं पाण खे त अची आग उझाए, पतंग चाहीं पाण खे त अची आग उझाए, पचण घणा पचाया तूं पचण खे पचाए, वाक़ुफ़ थी विसाए आग न ॾिजे आम खे। हीउ तमामु गहरो बैत आहे, तमामु गहरो। चए थो जेकॾहिं तूं चाहीं थो त तूं शमा बणिजी, तूं परवानो बणिजी, पंहिंजे पिरीअ जो तूं परवानो बणिजी, त अची आग उझाए। यानी उहा आग जेका तुंहिंजे अंदर में जलंदी रहे थी, कोई माण्हू तव्हांखे तकलीफ़ पहुचाए थो ऐं उहा तकलीफ़ तव्हांखे बदिले जी आग में जलाए थी, उन आग खे उझाए, पचण घणा पचाया तूं पचण खे पचाए। माना जिन माण्हुनि पचण खे पचायो, यानी जेके पंहिंजो पचण खे वधाईंदा रहनि था, यानी जिन जे अंदर में आग हिकिड़ी पैदा थिए थी, ऐं उहा आग जॾहिं पैदा थिए थी त उहा आग हू वधाईंदा रहनि था ऐं उन ते हू मश्क कंदा रहनि था, बार बार चवंदा रहनि था, बार बार उन जी मश्क कंदा रहनि था, ऐं बार बार उन माण्हूअ सां या उन नफ़्स सां या उन हालात सां विढ़ण जे लाइ उन खे तकलीफ़ पहुचाईंदा रहनि था ऐं पंहिंजो पाण खे बि तकलीफ़ ॾींदा रहनि था। त लतीफ़ साईं चए थो त पचण घणा पचाया, उहे आहिनि जेके पंहिंजो पाण खे पचाईंदा, आग में जलाईंदा रहनि था, उहे घणा ई आहिनि दुनिया में। अहिड़ा माण्हू दुनिया में घणा ई आहिनि, मगर तूं पचण खे पचाए। माना तुंहिंजे अंदर में जेको पचण थिए पियो, तूं उन खे पचाए, यानी तूं उन खे संभाल, तूं उन जी हिफ़ाज़त कर, तूं उन खे ख़तमु कर, तूं उन खे हमेशह हमेशह जे लाइ मौत ॾेई छॾ, पंहिंजे नफ़्स खे हमेशह हमेशह जे लाइ मौत ॾेई छॾ। वाक़ुफ़ थी विसाए आग न ॾिजे आम खे। यानी तूं उन सॼे हालात खां हाणे वाक़ुफ़ थी चुको आहीं, तोखे ख़बर पइजी वई आहे त इहो मुंहिंजे अंदर में जेका आग जले पई, उहा बेसिकली परहेज़गारी कान्हे, इहा अल्लाह जे ख़्वाहिशुनि ऐं अल्लाह जी जेका हिदायत आहे, जेका नसीहत आहे, उन जे ख़िलाफ़ आहे। उहा आग जेका मुंहिंजे अंदर में पैदा थी आहे, दुश्मनीअ वारी आग, बदिले वठण वारी आग, साड़ हसद ऐं कीने वारी आग, ऐं ग़लति तरीक़े सां दौलत हासिल करण वारी आग, या कंहिंखां इक़्तिदार छिके छिने ऐं पंहिंजो पाण खे कुर्सीअ ते वेहण वारी आग जेका तुंहिंजे अंदर में जलंदी रहे थी, उहा बेसिकली तुंहिंजी ख़ुदि जी दुश्मन आहे। जॾहिं हज़रत आदम लथो, हुन ख़्वाहिश ॾेखारी, हुन अलाह जे ख़िलाफ़ ॻाल्हि कई,
त हुन जेका दुआ घुरी उहा हिन दुआ जे बराबरि आहे। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। यानी उहो अल्लाह ताला इंसान खां चवराए थो त जेको रब्बना ज़लमना यानी या अल्लाह मूं पंहिंजो पाण ते ज़ुल्म कयो, मूं पंहिंजो पाण ते ज़ुल्म कयो, अनफुसना जो मूं पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल न कयो, वतरहमना मतिलबु जेकॾहिं तो मूं ते रहम न कयो, वतरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन, लनकूनन्न मिनल ख़ासिरीन, जेकॾहिं तो मूं पंहिंजो पाण ते ज़ुल्म कयो, मूं पंहिंजो नफ़्स जी जो चवणु वरितो, जो तुंहिंजे चवण जी मूं इनहराफ़ी कई, तो मूंखे चयो त हीउ फलाणो मेवो न खा ऐं मूं वञी उहो खाधो ऐं मूं पंहिंजा जेके अंग ॾेखारे छॾिया, त उहा जेका मूं हरकत कई मूं उहा बेसिकली पंहिंजे नफ़्स जे चवण ते कई। ऐं इन जे करे जेकॾहिं उन जे बदिले में जेकॾहिं तो मूं ते रहम न कयो त आऊं मिनल ख़ासिरीन थी वेंदुसि। मिनल ख़ासिरीन माना खसारे पाईंदड़ वारनि मां थी वेंदुसि। त लतीफ़ साईं बि हिते इहो ई सबक़ु ॾिए थो साॻियो जेको आदम खे अलाह ताला सम्झाइण लाइ हिन दुनिया में मोकिलियो आहे। ही सभु असां जेके बि इंसान हिन दुनिया में आया आहियूं, असां इहो सबक़ु हासिलु करण जे लाइ आया आहियूं त असां पंहिंजे नफ़्स ते कीअं कंट्रोल करियूं, कीअं असां उन्हनि शयुनि खे विसारियूं ऐं कीअं असां पंहिंजे अमन, पंहिंजे अंदर खे, पंहिंजे रूह खे कीअं अमन ऐं शांती ॾियूं। उहो शांति ॾियण जे लाइ सब्र जी तलक़ीन करे थो अल्लाह ताला मुख़्तलिफ़ आयतुनि में, ऐं लतीफ़ साईं बि मुख़्तलिफ़ बैतनि में चवे थो। त इन करे लतीफ़ साईं जो ही शेर आहे, पतंग चाहीं पाण खे पसी मच ब मोट, सहाईअ सुपरीअ जी घिड़त थियईं घोट, अञा तूं अरोट खोरीअ ख़बर न लही। पतंग चाहीं पाण खे पसी मच ब मोट, यानी उहो मच जंहिंमें रुगो तूं थो ॻरी, जंहिंमें तूं ॿिए खे नथो ॻारी, उहो मच जंहिंमें तूं ॿरंदो रहीं थो ऐं ॿिए खे नथो मारी, ॿिए खे नथो ॿारणु ॾीं, उहा तीली उन खूरीअ मां ॿाहिरि नथी निकिरे। जेसि ताईं तूं ईअं न कंदे, तेसि ताईं तूं घोट न थी सघंदे। सुहाईअ सुपरीअ जी घिड़त थी घोट, यानी तूं उन मच में घिड़ जंहिंमें तूं ख़ुदि जली थो मगर ॿियो केरु नथो जले, उन में तूं पाण खे जलाईंदो रह मगर उहा आग ॿाहिरि न कढ। यानी अञा तूं अरोट, अञा तूं जेको आहे सो सिखंदड़ आहीं, अञा तूं इल्म जे तलब जे रस्ते ते आहीं, अञा तूं उन मेराज खे कोन पहुची चुको आहीं जिते इंसान बिल्कुलु जेको आहे सो अलाह खे पहुची वञे, सन्यासी थी वञे, अलाह सां हिकु थी वञे। उते तूं अञा कोन पहुतो आहीं, अञा तूं अरोट खोरीअ ख़बर न लही। जेसि ताईं उन खोरीअ जी जेको उन आग में जलंदो रहे थो, जेसि ताईं तूं उन जी ख़बर न लहंदे, तेसि ताईं तूं ईअं अञा तालिब इल्म ई रहंदे। त ही हिकिड़ो मतिलबु हिन में केतिरा ई बैत आहिनि लतीफ़ साईं जे हिन सुर में, सुर यमन कल्याण में, ऐं उन जी इहा ई मुख़्तसर माना आहे।